अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन असांजी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों जेको अॼु रिव्यू कंदासीं इंशाअल्लाह चंडग्रहण ड्रामे ते रिव्यू कंदासीं। चंडग्रहण ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे ऐं चंडग्रहण ड्रामे जी जेका बि अपडेट्स आहे तव्हां सां मां शेयर कंदुसि। चंडग्रहण ड्रामे जी कहाणी मां ॿिनि चैनल ते मुख़्तलिफ़ त ॾींदो आयो आहियां, लेकिन अॼु हिन ते रिव्यू कंदासीं चंडग्रहण ड्रामे जी अॻी कहाणी कहिड़ी आहे, अचण वारी किस्तनि में आख़िर छा थियण वारो आहे। दोस्तों चंडग्रहण ड्रामो हिकु ज़बरदस्त बणिजी चुको आहे। उन स्टार्ट करण खां पहिरियां कहाणी स्टार्ट करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे कहाणी मिस न थिए। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु इहो आहे त अॼु तव्हांजा कमेंट बि पढ़िया वेंदा, जेका बि तव्हां कमेंट कया आहिनि उहे सभई मां हिन वीडियो में शामिलु कंदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो दोस्तों, कहाणी तव्हां जीअं तव्हांखे मिस न थिए। चंडग्रहण दोस्तों मां ॿुधायां त चंडग्रहण में हिकिड़ो कमु VIP थी वियो आहे, जेको साईं सरदार आहे जंहिं पंहिंजे भाउ जी भाॼाई खे मतिलबु पंहिंजी भाॼाई खे जॾहिं उनजो भाउ मरी वियो हुयो या उन पाण मारियो हुयो, उन खां पोइ उन पंहिंजी भाॼाई खे उन घरां कढी छॾियो हुयो, जंहिंजो केस पोइ किस्त में तव्हां ॾिठो लॻो साईं सरदार जे मथां। उन वरी सनम जे मथां गुस्सो कयो त इहो तव्हांजे करे मूंसां ईअं थियो आहे, लेकिन सनम इहा ॻाल्हि कई त इहो केस मूं न आहे उथलायो, इहे कोरट सॻोरी ईअं कयो आहे। लेकिन साईं सरदार इहा ॻाल्हि मञी न रहियो हुयो, लेकिन इहो केस फिज़ा जी माउ ऐं उन फिज़ारनि कमु कयो त पंहिंजे चाचा जे मथां केस कयो। लेकिन फिज़ा जी माउ ऐं फिज़ा खे का ख़बर न आहे जेको नरोज़ आहे इहो साईं सरदार जो पुटु आहे जंहिं मूंखे घरां कढी छॾियो हुयो। ऐं इहा कहाणी पुराणी हाणे ज़हर थियण वारी आहे। ड्रामे में अञा हाणे दिलचस्प मज़ो थियण वारो आहे। दोस्तों ड्रामे मज़ो ईअं थींदो त फिज़ारनि खे का ख़बर न आहे नरोज़ सां जेको मूं रिश्तो कयो आहे, जंहिंसां मां प्यारु कंदी आहियां, उहो मुंहिंजो सौटु आहे ऐं जिन असांखे घरां कढियो जंहिं चाचे उन जो पुटु आहे। ऐं उनजी माउ खे थोरी घणी ख़बर आहे, तॾहिं हू नरोज़ सां नाराज़ रहे थी ऐं नरोज़ सां रिश्तो नथी करणु ॾिए। उहा तॾहिं बार बार चवंदी आहे जॾहिं वक़्तु ईंदो मां तोखे ॿुधाईंदुमि। फिज़ा खे ॻाल्हि कंदी आहे त हीअ वॾी हवेली वारा माण्हू सही न आहिनि हूंदा, लेकिन हाणे उहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी जॾहिं उन्हनि केस कयो आहे। फिज़ा खे ॿुधाईंदी त साईं सरदार तुंहिंजो चाचो आहे, नरोज़ तुंहिंजो सौटु आहे जंहिं असांखे हवेली मां कढी छॾियो हुयो, ऐं उहे माण्हू उन्हनि सां तूं रिश्तो कीअं करे सघे थी, सुभाणे तोसां बि इहो असरु कंदा, छा तोखे हक़ु ॾींदा इन शइ जो, न ॾींदा। इन जे करे हू इन खे बार बार रोके रही आहे। ऐं जॾहिं नरोज़ खे ख़बर पवंदी फिज़ा मुंहिंजी सौटु आहे, मुंहिंजे बाबे हिन खे घरां कढी छॾियो हुयो, ड्रामो एॾो त मज़ो हाणे कंदो। हाणे जेको आहे इरफ़ान शेख यानी नरोज़ जो किरदारु हाणे शुरू थियण वारो आहे। अब्बास जो गुल जो किरदारु त अध में रुकिजी वियो, उनजी टंग ख़राबु थी वई, लेकिन असली मीर जो यानी इरफ़ान शेख जो हर को चए पियो उनजो किरदारु त कंहिं कम जो न आहे। दोस्तों किरदारु इन जो ज़बरदस्त आहे, हाणे स्टार्ट थियण वारो आहे। हाणे तव्हां ॾिसिजो, हाणे उनजी पीउ सां जंग शुरू थींदी, तूं ईअं छो कयो, यानी मुंहिंजी चाची खे घरां छो कढियो, फिज़ा मुंहिंजी सौटु आहे, तुंहिंजो हक़ु छो खाधो, पैसनि जे करे तूं ईअं छो कयो। ड्रामो एॾो मज़ो करे ईंदो चंडग्रहण। इहा कहाणी मां पोयनि एपिसोड में ॿुधायो आहे, जेका ॿिनि चैनल ते रखंदो आहियां शॉर्ट वीडियो में, लेकिन हिन ड्रामे में जेको आहे हिन वीडियो में मां चयो अॼु सोचे साम्हूं फेस वारी ॿुधाइण में जेको आहे न वीडियो में मज़ो पंहिंजो आहे। ऐं अॼु हीअ जेको मां वीडियो ठाहे रहियो आहियां पखियुनि जूं आवाज़ूं अची रहियूं आहिनि। हीअ पार्क आहे माशाल्लाह बहितरीनु। हिते मां चयो थोरो वीडियो जो बैकग्राउंड बि चेंज कयां। माशाल्लाह एॾी ख़ूबसूरत जॻह आहे हीअ, एॾा पखियुनि जा प्यारा प्यारा आवाज़ अची रहिया आहिनि। वीडियो ठाहिण में बि ॾाढो मज़ो अचे थो। हाणे तव्हांजा कमेंट पढ़ंदासीं, ॾिसूं तव्हांजा कमेंट कहिड़े बारे में छाजे बारे में आया आहिनि। दोस्तों तव्हांजा कमेंट शामिलु कंदो हलां। अॼु पहिरियों कमेंट आयो आहे ज़हीर घांगरो साहब दिलि मोकिलियान खोड़सरा, वॾियूं महिरबानियूं। अहमद रज़ा भयो साहब दिलि मोकिलियान खोड़सरा, लख कुर्बजानी। अब्दुल्ला हादी साहब दिलि ऐं गिफ्ट मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। ऐं अब्दुल्ला हादी साहब इहो बि लिखियो आहे ओके महिरबानी अदा अपडेट ॾियण जी, वॾियूं महिरबानी सुहिणा, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। मदर बुगियो साहब खोड़सरा दिलि मोकिलियान, फ़िदा हुसैन दिलि मोकिलियान, लख कुर्बजानी। ऐं उन खां बाद जावेद उमर साहब लिखियो आहे फेक न्यूज़ देते हो अदा, फेक न्यूज़ मैं नहीं देता, अगर फेक न्यूज़ देता तो इतने लोग मेरी वीडियो नहीं देखते। आपकी बड़ी मेहरबानी, आपने कमेंट किया। ज़हीर घांगरू साहब वो दिल मोकिलियान, लख कुर्ब। ऐं असल मरी साहब जेको आहे असल मरी उन खोड़ सारा गुलाब जा गुल ऐं दिलि मोकिलियान, लख कुर्ब। रजब अली साहब ज़बरदस्त लिखियो आहे। मदर बुगियो साहब ज़बरदस्त लिखियो आहे, भाउ लिखियो अथई, वॾी महिरबानी मदर भाउ। ऐं असल मरी साहब ऐं रजब भाउ तव्हांजी वॾी महिरबानियूं।
शाहबाज़ जाकड़ो साहब खोड़ सारा दिल मोकिलिया मज़र बुगियो साहब लख कुर्ब तव्हां सभिनी दोस्तनि जा। जब्बार अली साहब लिखियो आहे कहानी पुराणी कीअं आहे बाक़ी ड्रामा धमाके कहानी पुराणी आहे बाक़ी ड्रामो धमाकेदार आहे। बिल्कुलु कहानी दुलाब जी ॻाल्हि करे थो अधो कहानी पुराणी आहे लेकिन ड्रामे में धमाको ॾाढो आहे हलंदो सही इहो लख इहा मां बि मञां थो ड्रामो हलंदो अहिड़ा मार धाड़ा ड्रामा माण्हुनि खे ॾाढो वणंदा आहिनि न। अब्दुल रहमान समेजो साहब दिल मोकिलिया लख कुर्ब मोहम्मद उमर साहब खोड़ सारा दिल मोकिलिया वरी महिरबानी सुहिणा मज़र बुगियो साहब जा भी खोड़ सारा दिल आया अब्दुल रहमान साहब जा भी काफ़ी सारा दिल आया खुशो जो आबाद जो माशूक लूंड जा भी खोड़ सारा दिल आया वरी महिरबानी सुहिणा खिलंदा ऐं मुस्कुराईंदा। ग़ुलाम मुर्तज़ा लिखियो आहे अदा जो हले तो पोइ छा कजे तोखे टाइम कहिड़ो बिल्कुलु हलंदो अगे ना हलंदो पंहिंजो टाइम टेबल दुलाब ड्रामो हलंदो अदा वरी महिरबानी सुहिणा ग़ुलाम मुर्तज़ा ज़बरदस्त भी लिखियो आहे वरी महिरबानी दिल भी तव्हां मोकिलिया अब्दुल रहमान समेजो साहब खोड़ सारा दिल मोकिलिया वरी महिरबानियूं मोहम्मद उमर साहब दिल मोकिलिया लख कुर्ब मज़र बुगियो साहब लिखियो आहे वालेकुम सलाम भाउ शायदि अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ैरु आहे। बिल्कुलु जानी ख़ैर ख़ैरी लॻी पई आहे तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैरु मौला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। वली मोहम्मद समू साहब लिखियो अस्सलाम वालेकुम जी शायदि 28 तारीख़ दुलाब हलंदो जी बिल्कुलु तव्हांजी अपडेट सही आहे बिल्कुलु इंशाअल्लाह हलंदो। मोहम्मद असलम शोरो साहब लिखियो आहे महिरबानी गिफ्ट मोकिलिया अथई वरी महिरबानी सुहिणा अब्दुल हादी साहब खोड़ सारा गिफ्ट मोकिलिया दिल मोकिलिया अथई अब्दुल हादी साहब लख कुर्ब मज़र बुगियो साहब भी खोड़ सारा दिल मोकिलिया गफ़ूर उनर साहब लिखियो आहे तव्हांजी महिरबानी अपडेट ॾियण जी कोशिशि त डायरेक्टर कई हूंदी पर चैनल पंहिंजी मर्ज़ी जो हक़ रखे थो मां त इहा अॻे ॻाल्हि कई पर खजू साहब पंहिंजी ॻाल्हि कई आहे लेकिन मर्ज़ी जो मालिक चैनल वारा जॾहिं हू मोकिलनि उअं ई थियो तव्हां ॾिठो तव्हांजी ॻाल्हि सही आहे अदा गफ़ूर उनर साहब अब्दुल हादी साहब दिल मोकिलिया अब्दुल हादी साहब खोड़ सारा दिल मोकिलिया लख कुर्ब जानी शमर जतोई साहब दिल मोकिलिया गंज अब्दुल हादी साहब मज़ो लिखियो आहे मज़ो हाणे हूंदो जानी ओके दुलाब ड्रामे में जो लिखे तो बिल्कुलु मज़ो हूंदो ड्रामो सुठो आहे सिर्फ़ु कहानी पुराणी आहे गुड लिखियो आहे अब्दुल हादी साहब लख कुर्ब साहिब खान लिखियो आहे साहिब खान लेगारी दुलाब ड्रामे जे लाइ कमेंट कयो अथई दिल लिखिया थी मोकिलिया थी महिरबानियूं साहिब खान खोड़ सारा दिल मोकिलिया लियाकत अली जतोई साहब खोड़ सारा दिल मोकिलिया खुशो जो आबाद जो UF लिखियल आहे जंहिं आईडी ते उन खोड़ सारा दिल मोकिलिया मज़र बुगियो साहब लिखियो आहे दोस्त अॼु त सफ़ा लसड़ो थो लॻी माशाअल्लाह वरी महिरबानी सुहिणा खुशो जो आबाद। मुशरफ बुगियो साहब वॾो मैसेज तव्हां लिखियो माशाअल्लाह तारीफ़ कई लख कुर्ब मुशरफ बुगियो साहब ॿियो बि लिखियो आहे ड्रामा हुजनि त हवेली ड्रामनि जहिड़ा हुजनि बाक़ी ॿिया ड्रामा न आहिनि तमाशो आहे दा सिर्फ़ु बिल्कुलु इहा ॻाल्हि बि सही आहे हवेली ड्रामो अदा ज़बरदस्त ड्रामो मज़ो करे चुको आहे लेकिन कुझु ॾींहंनि खां पोइ बंदि थियण वारो आहे छाजे करे उनजो अॻिते शूटिंग न आहे थियल घटि 68 या 69 ते बंदि थी वेंदो वरी शूटिंग थींदी 4थे स्पेल जी पोइ हवेली ड्रामो वरी हलंदो। नवीद दर साहब खोड़ सारा दिल मोकिलिया ॿियो दोस्त आहे मोहम्मद उमर साहब दिल मोकिलिया एंड इज़ गुड लिखियो अथई वॾी महिरबानी सुहिणा जहांगीर पलारी साहब खोड़ सारा अलाए छा स्टिकर मोकिलिया अथई वरी लिखियो अथई असां तव्हांजो नौकर ऐं 12 मिंट ताईं तुंहिंजी वीडियो ॾिसूं बाबा तूं न ॾिस तोखे कावड़ लॻे थी तूं वीडियो न ॾिस बाबा नाराज़ न थी वरी महिरबानी तूं कमेंट कयो आहे एकताया साहब जंहिंजो 1 to 5 जो पिक्चर लॻियल आहे उन दिल मोकिलिया खोड़ सारा गिफ्ट मोकिलिया अथई हाय लिखियो अथई वॾियूं महिरबानियूं लख कुर्ब मोहम्मद उमर साहब लिखियो आहे मज़ो हूंदो ड्रामे में बिल्कुलु ना दुलाब ड्रामो 28 तारीख़ ते हलंदो या न सिकंदर अली साहब लिखियो आहे बिल्कुलु हलंदो जानी फ़िदा हुसैन दिल मोकिलिया ग़ुलाम नबी अवार्ड लिखियो आहे दिल मोकिलिया थी वॾियूं महिरबानियूं अरीना जेको आहे उन खोड़ सारा स्टिकर मोकिलिया इमरान खान सोलंकी ओके लिखियो आहे सोहेल अली साहब दिल मोकिलिया वॾियूं महिरबानियूं अली नवाज़ साहब दुआऊं ॾिनियूं आहिनि वॾियूं महिरबानियूं इहो बि लिखियो अथई कब आओगे मेरी सिटी कंडियारो में शायदि भाई इंशाअल्लाह जॾहिं अचणु थियो ज़रूरु ईंदासीं फ़िलहाल प्रोग्राम न आहे लख कुर्ब अली नवाज़ बाद तव्हां दिल बि मोकिलिया तव्हां दावत ॾिनी आहे वॾियूं महिरबानी सुहिणा ख़ुशि हुजो अरीना साहब खिली रहियो आहे छा ते अब्दुल रहमान साहब खोड़ सारा दिल मोकिलिया माशूक लुंड साहब दिल मोकिलिया लख कुर्ब ग़ुलाम मुर्तज़ा लिखियो अदा जो हले त पोइ छा कजे ड्रामे खे कहिड़ो दुलाब ड्रामो हलंदो इंशाअल्लाह 28 ते इहो या अॼु जा जेका बि कमेंट मूं अॼु शामिलु करे छॾिया टोटली कमेंट मूं शामिलु करे छॾिया अदा साईं वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते माशाअल्लाह तव्हां हेसि ताईं ॾिठो हूंदो उमेद आहे तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो वीडियो सुठो लॻो आहे त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे असांजे हिन वीडियो खे ग्रुपनि व्हाट्सअप ग्रुपनि में शेयर ज़रूरु कंदा कयो
पंहिंजा सुठा कमेंट ॾिजो। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में, उन में मां नई अपडेट सां गॾु हाज़िर थींदुसि। ऐं हवेली ड्रामे ते अपडेट ॾियण वारो आहियां, उहो बंदि थियण वारो आहे, छो बंदि थियण वारो आहे उन जी बि अपडेट हिन चैनल ते ईंदी रहंदी। दुलाब जी बि ऐं नवां पुराणे ड्रामे सभिनी जी अपडेट्स इन चैनल ते ईंदी रहंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं सुभाणे वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।